आगाह कयां खे कोडजी मां लियारी भरिसां अहमद वाह खे 50 फुट जो घारो पइजी वियो आहे। खबर मां शेयर कंदा हलूं। अहम खबर आहे, घारे सबब समय एकड़नि ते बीठल फसल पानी हेठि अची वियो आहे। घारे जो पानी ओल्ड नेशनल हाईवे ते पहुची वियो आहे। आगाही ॾींदा हलूं, रिहायशी इलाइक़नि में दाख़िल थियण लॻो आहे। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुची सघियो आहे। कोडजी मां खबर शेयर कंदा हलूं। लियारी भरिसां अहमद वाह खे 50 फुट जो घारो पियो आहे। घारे सबब समय एकड़नि ते बीठल फसल पानी हेठि अची वियो आहे। घारे जो पानी ओल्ड नेशनल हाईवे ते पहुची वियो आहे। रिहायशी इलाइक़नि में बि दाख़िल थियण लॻो आहे, जॾहिं त आपाशी अमलो न पहुतो आहे। तफ़सील वठंदासीं कोडजी मां परवेज़ गोपान खां। परवेज़ आगाह जो छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल कोडजी जे वेझो लियारी भरिसां अहमद वाह खे घाटो पइजी वियो आहे। बीठल सवे एकड़ ते जो फसल बीठल आहे, वो पानी जे हेठि अची वियो आहे। जॾहिं त वठड़नि बर वक्त आपाशी खाते के इतला ॾिनो, पर घारे जो पानी ओल्ड नेशनल हाईवे पहुची वियो आहे। ट्रांसपोर्ट गुज़र सफ़र मुश्किलातनि खे पेश अची रहियो आहे। जॾहिं त पानी रहायती इलाइक़नि में बि दाख़िल थी वियो आहे। बर वक्त इतला अचण बावजूद आपाशी अमलो हिन वक़्तु न पहुची सघियो आहे। महिरबानी अपडेट करण लाइ।